शैतान रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों कल जेको बिलाल काका के सुपर सलातीन हैदराबाद जी हिकिड़ी होटल में बेदर्दी सां क़त्ल कयो वियो, उनजे वारसनि खां ताज़ियत पेश कंदुसि ऐं शदीद में शदीद सख़्त लफ़्ज़नि में उनजी मज़मत कंदुसि ऐं असांजा कानून नाफ़िज़ कंदड़ जेके इदारा आहिनि या कानून ठाहींदड़ जेके इदारा आहिनि उन्हनि ते लानत पेश कंदुसि। दोस्तो ये सिंध जेका जहिड़े हालात या गुज़री रही है, असीं अहिड़े हिकिड़े घाणे मंझि पीड़ जी रहिया आहियूं। उन मराइल में जेका आहे सा असांजी कैफ़ियत आहे, बुख विघे जेके इन ते ॿार मरी रहिया आहिनि, कुतनि जे हथां खाॼी ते माण्हू मरी रहिया आहिनि ऐं तंहिंखां अलावा कई अहिड़ियूं अज़ियतूं जेके आहिनि असांजे मथे नाफ़िज़ आहिनि। सिंध उहा धरती आहे जंहिं पूरी दुनिया खे जेके आहिनि इंतिहा जेके आहिनि इनकलाब पैदा करे ॾिना। अनाज जेको थींदो आहे न, इहो सिंध धरती जेका आहे सा पूरी दुनिया खे जेको आहे सो पोखण ऐं उन वजह जेका आहे हासिलात वठणु खाइणु अटो जेको आहे उहो फ़राहम कयो। ही सोना ज़ेवर पाए हिकिड़ी पोशाक जेका आहे सा उहा हिन सिंध धरती ॾिनी ऐं हिन सिंध धरती पूरी दुनिया में इहो बि हिकिड़ो पैगाम हलायो हथियारनि जी रोकथाम जो। अॼु खां 7000-8000 साल पहिरियां ही घरनि जी तमीर ऐं झंगलनि वञा इंसान खे कढे जेको आहे सो ही घर जेके आहिनि तामीर करे उहो हिकिड़ी आला क़िस्म जी रिहाइश जेका आहे सा पूरी दुनिया खे सिंध धरती फैलाई। पर अफ़सोस अॼु उहे हिन धरती जा जेके वाली आहिनि उहे ईअं रोडनि रस्तनि होटलनि ते मारिजा पिया वञनि। असांजा अॻुवान सिर्फ़ु महज़ टोपियूं पाए जेके असेंबलियुनि में अचनि था, शर्म हया उन्हनि जे कोन्हे। जेके माउ जी भाड़ वठी असेंबली में पुॼनि था न, अॼु असां पंहिंजो जेको सॼे पंहिंजे ॿारनि जो पंहिंजे मारूड़नि जो हिन पूरी सिंध धरती खे जेको आहे सो उन्हनि जे हवाले करे छॾियो आहे। पोइ चाहे हू जेको आहे सो समुंड में वञी उछलनि, चाहे जेके आहिनि कंहिं अफ़गानी जे हथां माराए छॾनि। असीं महज़ जेको आहे सो पंहिंजा आका ख़ुशि करण में पूरा आहियूं। पंहिंजे ज़ाती मफ़ादनि जे लाइ जेको आहे सो असां वोट ॾेई ठपा लॻाए उन्हनि खे असेंबलियुनि ते पुॼायूं था। शर्म अचणु खपे उन कंजर कुते शहबाज़ दुरानी खे, जेके हया ऐं शर्म कोन आयो, जंहिं उन अफ़गानी जो तरफ़ करे ऐं जेको आहे सो उनखे तहफ़ुज़ ॾियण जी कोशिशि कई। पर दोस्तो अफ़सोस आहे मूंखे, ही गिरफ़्तारियूं जेके थियूं आहिनि महज़ लॉलीपॉप हली आहे। अहिड़ा लॉलीपॉप अॻे केतिरा ई खाई चुका आहियूं पाण। लाटूं जीअं फेराइजे थो न, ईअं लाटूं अगरि जेको आहे सो असांजी सिंधी अवाम खे जेको आहे सो हिन सिंध धरती खे घुमायो पियो वञे। पर महज़ असांजी अखियुनि ते उहे पटियूं ऐं उहे जेके कारा चश्मा चढ़ियल आहिनि, असांखे कुझु ॾिसण में ई कोन थो अचे। उहे ज़ाती मफ़ादनि जे बुनियादनि ते जेके आहिनि असांखे जेको लालच ॾिनी वई आहे। दोस्तो ख़ुदा कुझु सोचो, अॻियां अचो। हीउ इनकलाब जो दौरु आहे। जेकॾहिं अमीं अॼु न करे सघिया त कुझु बि कोन करे सघंदा। असांखां त भले उहे जेके वाह जिन हज़रत मूसा अलैहिस्सलाम जो साथ ॾिनो, जिन हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जो साथ ॾेई नमरूद कारून जहिड़नि खे बि जेको आहे सो ख़तमु करे ऐं जेको आहे सो पंहिंजे फ्यूचर ऐं पंहिंजे मुस्तक़बिल खे जेको आहे सो तहफ़ुज़ ॾिनो।
अड़े असीं त उन्हनि खां बि कया गुज़रिया आहियूं न। दोस्तो कुझु सोचियो, हीउ तब्दीली जो दौरु आहे। जेसि ताईं हीअ मुठी जेका सा बंदि न थींदी न, तेसि ताईं अवी कंहिंखे बि कुझु कोन करे सघंदा। हीअ मुठी हिकिड़े चकर बंदि करे त पूरे दुनिया खे बि ॾेखारे सघियो था त असीं छा आहियूं। हिकिड़े पासे साईं के चवां राह जूं जेके पॉलिसियूं ऐं हुनजा जेके जा एजेंट जेके आहिनि असां में शामिलु कया विया आहिनि। इंतिहाई अफ़सोस जी ॻाल्हि आहे। ऐं ॿिए पासे जेको आहे अफ़गानियुनि खे जेको आहे सो असांजे मथे मुसलत कयो वियो आहे। ऐं बिलावल भुट्टे खां जेको इहो मुतालबो कंदुसि त शहबाज़ दुरानी जहिड़े कुते खे जेको सिंध असेंबली मां ॿाहिरि फेके वञे। ऐं ॿिया जेके बि दोस्त जेके आहिनि असांजा आहिनि सिंध वारा, जेकॾहिं अवां सिंध जो हिकिड़ो ढुक पाणी जो जेकॾहिं पीतो आहे त इन दुरानी शहबाज़ दुरानी जहिड़े कुते खे ॿीहर वोट न ॾिजो। जेकॾहिं अवां वोट अहिड़ो ॾिनो त पोइ सम्झी छॾियो हीअ सिंध सिंध न रहंदी। दोस्तो आउं बसि इहो ई चवणु चाहींदुसि, वधीक अवी पाण सोचे सम्झ वारा आहियो। अल्लाह सभिनी खे अकुल अता फ़रमाए। अस्सलाम वालेकुम।